आज का न्यू व्लॉग तक मिल फजर जे पीरन खेला फजर जे पीरन खे मुंहिंजा करोड़ूं लख सलाम हाणे आहो मके मदीने दा जाम जो मत लगी तुझे आसरे अला ओ हिक महराज मोहम्मद कीता हुसैन अलैहिस्सलाम नबी सही न कयो कि नाना ते महराज घणा करया नबी सही कहण लॻो मैं हिक महराज करियो हुसैन नाने ने कहण लॻो मैं 4 महराज करया किए ओके जॾहिं अम्मा जन्नत खातून ने हूं सितम सां ॿाहिरि आयो तो मन पहली महराज थियो अल्लाह साईं हिक महराज मोहम्मद कीता क्या हुसैन कीता चौवारी पहला महराज अम्मा दी झोली दूजा नाने दी विसवारी नबी पाक नमाज में सजदे में गयो हुसैन खेड़तो खेड़तो कंधे ता सवार थी गयो नानो सजदे में अल्लाह री वही नाज़िल थी क्या है मांजा नबी सही मता तू उठतो हुआ हुसैन उतरे या नहीं करे अगर हुसैन मर्द से उतरे तो ठीक है नहीं तो सजदो वदा तस्बीह वदा दे हुसैन बेटो कंदे ते नानो सजदे में पियो 72 तस्बीह नबी पाक पढ़ी हुसैन कंधे से उतरियो नमाज पढ़ नाने दुआ मंगी हुसैन वो नाने निकालण लॻो नाना सही घणे तस्बीह पढ़े कि 72 कि नाना ताजे ना ते ताजे दीन ते बाहर त तन शहीद हुसैन कराई और ताजे दीन हूं जिंदा रखी ताजे दीन ना कामयाब रखी मता घबरावा पियो नहीं पहला महाराज अम्मा दी झोली दूजा नाने दी सवारी तीजा महाराज सिर खंजर तले शाह पढ़ के नमाज गुजारी चौथा महाराज सिर नोक निजेते शाकी द कुरान पुजारी हो घड़ी तरसो हिथे गुंजा हम जो ही खत खंजी जो घड़ी तरसो हिते पूजा मुंहिंजो ही खत खंजी जो हो दुखायल जो दिनल न्यापो दुखायल जो दिनल न्यापो मदीने में दीवज जो जला घड़ी तरसो हिते पूजा मुंहिंजो ही खत खंजी जो हो घड़ी तरसो अला हो खुदा जे दे खंबाड़ा अमाई सायुदामा अल्लाह खुदा जे दे खंबड़ा अमरी सायुदमा सिकाय लिखे सदा पल पली सिकाय लिखे सदा पल पल संभालियो जो दयो मंजी जो जला घड़ी तरसो हिते पूजा मुंहिंजो ही खत खंजी जो हो दुखायल जो दिनल न्यापो दुखायल जो दिनल न्यापो ओ मदीने में दयो मंजी जो अल्लाह घड़ी तरसो हिते पूजा मुंहिंजो ही खत खंजी जो हो घड़ी तरसो अल्लाह वल्लह सारो वतन पांजे खुदा शली खैर सानी दो हो वल्लह सारो वतन पांजे खुदा चल
बहाने दो करे टोलू बोले बोलू करे तोलो बोले बोलो वट बिरियन थयूं वञी जो यला घड़ी तरसो हिते पूजा मुंहिंजो ही कत कयूं वञजो दुखायली जो ॾिनल न्यापो हल जो ॾिनल न्यापो हो मदीने में ॾेई वञिजो जला घड़ी तरसो हिते पूजा मुंहिंजो ही खत खयो वञी वो घड़ी तरसो अला हो कतारियूं करे सबेला जो हो याद बाई न्याज़ निवारत सां हो कतारियूं करे सभेला जो अदब न्याज़ निवारत सां कुर्बदारनी जी महफ़ल मां कुर्बदारनी दारन जी महफ़ल मां अर्ज़ मुंहिंजो कयूं वञिजो जला घड़ी तरसो हिते पूजा मुंहिंजो ही खत कयूं वञजो हो दुखायली जो ॾिनल न्यापो दुखायल हल जो ॾिनल न्यापो मदीने में ॾी वञिजो जला घड़ी तरसो हिते पूजा मुंहिंजो ही खत खयूं वञिजो हो घड़ी तरसो अला ॾिठो से हाल ही वड़े मां हिते हाजी गुलाम नबी हो ॾिठो से हाल ही वड़े मां हिते हाजी गुलाम गुलाम नबी मोहम्मद के इहा फरियाद मोहम्मद खे इहा फरियाद कारण रब कयूं वञिजो जला घड़ी तरसो हिते पूजा मुंहिंजो ही खत कयूं वञजो दुखायल जो ॾिनल न्यापो दुखायल हल जो ॾिनल न्यापो मदीने में ॾेई वञिजो जला घड़ी तरसो हिते पूजा मुंहिंजो ही खत खयूं वञिजो घड़ी तरसो अला